अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अख्तर उगई। गोल्डन डायरी 2020 यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था पिया। इन यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज तां इल्मी, अदबी, तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं सियासी समाजी मसइलनि जी मुनासिबत सां दिलचस्प गुफ़्तगू अवां ताईं पहुचाइण जी कोशिश कंदा रहंदासीं। दोस्तों, क़ातिल कोरोना वबा समूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो। आलमी वबा 7 लख खां वधीक इंसानी जानियूं गिड़काए वई आहे। हिन वबा सबबि आलमी मईशियत, वाणिज्य वापार समेत ज़िंदगी जे हर शोबे खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। पर अॼु जे सेशन में पाण तालीम जे शोबे बाबति गुफ़्तगू कंदासीं त कोरोना जा तालीम ते कहिड़ा असर पिया। कोरोना सबबि तालीमी इदारा बंदि थियण सबबि तालीम तबाही जी कंदीअ ते पहुतल आहे। दोस्तो, असां सिंध जी तालीम तजुर्बो कंदासीं त सिंध सूबे जी तालीम मयार हूअं बि मायूस कोन हुयो, पर मौजूदा सूरत खे मद्देनज़र रखंदे ॾिसंदासीं त शदीद नुक़सानु पहुतो आहे, जंहिंजो अज़ालो करणु तमामु घणो मुश्किल आहे। दोस्तों, हाणे हलूंदासीं पंहिंजे टॉपिक कोरोना वबा जा तालीम ते असर जे तरफ़ कंदासीं त सिंध सूबे जी तालीम मयार हूअं बि मायूस कोन हुयो, पर मौजूदा सूरत खे मद्देनज़र रखंदे ॾिसंदासीं त शदीद नुक़सानु पहुतो आहे, जंहिंजो अज़ालो करणु तमामु घणो मुश्किल आहे। दोस्तों, हाणे हलूंदासीं पंहिंजे टॉपिक कोरोना वबा जा तालीम ते असर जे तरफ़। अॼु जे सेशन में असां सां महिमान गॾु आहिनि जेके हिन मौज़ू ते अवां ताईं मुफ़ीद ॻाल्हियूं पहुचाईंदा। सभ खां पहिरियों महिमान जो तारीफ़ कराईंदुसि। असां सां गॾु आहिनि क़ाबिल एतिराम साथी सैयद आरिफ हुसैन शाह ऐं मुमताज़ अरबानी साहब। मां पंहिंजे दोस्तनि खे भलीकार चवंदुसि। महिरबानी साईं। सेशन जी शुरूआत में मुमताज़ अरबानी ॾांहुं हलंदासीं। अरबानी साहब, अवां जी नज़र में कोरोना वारे माहौल खां बाद पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध में तालीम ते कहिड़ा असर पिया आहिनि? महिरबानी अख्तर भाई, सभ खां पहिरियां त तमामु थोरा तव्हांजा जो तव्हां हिन अहम मौज़ू ते असांखे लाइव वरितो आहे। ऐं उन खां पोइ कोरोना वबा जे हवाले सां त तव्हां असां सभई इन शयुनि खां घणे क़दुरु वाक़िफ़ आहियूं त एजुकेशन जो हिकिड़ो सिस्टम जंहिंखे अचानक माना ब्रेक लॻो। जीअं ई पहिरियों केस जेको आहे उहो रिपोर्ट थियो कराची वारो, त एजुकेशन डिपार्टमेंट जा त समूरा जेके स्कूल हुया उहे बंदि करण जो ऐलान कयो वियो। त स्कूलनि में ठीकु आहे, वबाई मर्ज़ जो तमामु ख़तरनाक सूरत हाल हुई, पर उन सां गॾोगॾु जेका असांजी एजुकेशन जी सूरत हाल इन सॼे अरसे में 5 महीननि जे अरसे में जंहिं तरीक़े सां जेको हुनजो नुक़सानु थियो आहे या जेको ॿारनि जे फ्यूचर ते जेके असरात पिया आहिनि उहे नाक़ाबिल तलाफ़ी आहिनि। छो त अॻु में जेकॾहिं 2 महीना गर्मियुनि जूं या के ॿियूं मोकलूं थींदियूं हुयूं त ॿारनि खे घटि में घटि होमवर्क वग़ैरह ॾिनो वेंदो हुयो। उन खां पोइ एजुकेशन सां रिलेटेड शयूं ॿारनि खे ॾिनियूं वेंदियूं हुयूं। पर ही जेका सूरत हाल पैदा थी सा हिकु त हलंदड़ सेशन में, माना सेशन जी एंडिंग हुई, ॿारनि जा इम्तिहान जेके आहे उहे सिर ते हुया, कोर्स जेके आहिनि उहे कंप्लीट थियण वारा हुया, ऐं अचानक सूरत हाल पैदा थी वई ऐं स्कूल बंदि थी विया। ऐं बंदि थियण में बि हिकिड़ो माना लंबो जेको आहे उहो टाइम जेको तक़रीबन 5 महीननि जे लॻभॻि थियण वारो आहे, त 5 महीननि खां माना एजुकेशन जेका आहे उहा मुअतल आहे। त ख़ासि तौर ते जेको एजुकेशन जो नुक़सानु थियो आहे उहो आहे प्राइमरी खां मिडल सेक्शन जेको स्टार्ट हूंदो आहे, जंहिंमें माना ॿार बुनियादी शयूं सिखंदो आहे, बुनियादी शयूं सम्झंदो आहे, उनखे पढ़ंदो आहे। उन्हनि ॿारनि जी जेका तालीम आहे उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। ऐं कोविड-19 जे दौरान जेको सूरत हाल रही, जेका असां हिते लोकल एरिया में तव्हां असां ॾिठीसीं, त ॿार घरनि ताईं महदूद बि कोन रहनि पिया। ॻोठनि जा ॿार या शहरनि जा ॿार घिटियुनि में ऐं तो खेॾंदा घुमंदा फिरंदा नज़र आया। सिर्फ़ु उन्हनि खे अगरि कट कयो वियो त स्कूलनि खां कयो वियो। गवर्नमेंट जो पंहिंजी हिकिड़ी पॉलिसीज़ आहिनि, पंहिंजा हिकिड़ा तरीक़ेकार आहिनि, पर गवर्नमेंट खे एजुकेशन खे बचाइण लाइ इन जो लाइ अमल उन टाइम ई जोड़णो हुयो। त जेकॾहिं हिकिड़े स्कूल में हिकु शिफ्ट में स्कूल हूंदो ऐं उन स्कूल खे अगरि 3 शिफ्ट में हलायो वञे हा, 2-2 कलाक कुझु ॿार घुराए करे उन्हनि जी तालीम खे कंटिन्यू रखियो वञे हा, त मां सम्झां थो एतिरो नुक़सानु न थिए हा जेतिरो नुक़सानु हिन महिल एजुकेशन बर्दाश्त कंदी। छो त जॾहिं हाणे ई नए सेशन जो आगाज़ थींदो, उम्मीद कई पई वञे त 15 सितंबर खां स्कूल खुलंदा, त मां सम्झां थो त प्राइमरी तालीम आहे या जेका मिडिल लेवल जी तालीम आहे उनखे 0 खां स्टार्ट कयो वेंदो। छो त ॿारनि में जेको माइंड आहे, ॿारनि जो ज़हन आहे, उहो इन एॾे सारे अरसे में 5 महीननि जे अरसे में एजुकेशन खां बिल्कुलु कट ऑफ थी वियो आहे।
ऐं ॿार किताब खां ऐं पंहिंजे एजुकेशन जो सिस्टम आहे उन सॼे खां जेको आहे उहो साइड थी विया ऐं ॿार जेको रुलण में हलिया विया त इहो सारो जेको नुक़सानु थियो आहे उहो मां नथो सम्झां त उनजो अज़ालो को एॾो जल्दी थी सघंदो। बहरहाल वरी बि जेकॾहिं 15 सेप्टेम्बर खां स्कूल खोलिया वञनि था त सुठी ॻाल्हि आहे। भले उनखे SOP ते अमल करायो वञे, ॿारनि जो जेको आहे सफ़ाई सुथराई जो स्कूलनि जे अंदरि बि बंदोबस्तु कयो वञे ऐं सैनिटाइज़र वग़ैरह जेको आहे उहो प्रोवाइड कयूं वञनि। छो त प्राइवेट स्कूल त शुरू खां वठी इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि त असां जेको आहे पंहिंजो जेका बि SOP गवर्नमेंट असांखे लागू कंदी असां हुन ते अमल कंदासीं। बाक़ी असुल जेको मसइलो अचे पियो गवर्नमेंट खे, गवर्नमेंट जे पंहिंजे स्कूल मां त गवर्नमेंट इहो पई सोचे त असीं इहे सभु सहूलियतूं कीअं प्रोवाइड कयूं। जेकॾहिं गवर्नमेंट चाहे हा त गवर्नमेंट लाइ इहे शयूं प्रोवाइड करणु कोई वॾो मसइलो कोन हुयो, करे पई सघूं। पर गवर्नमेंट जिन कुझु जेके मुसलतूं ऐं कुझु जेके मसाइल आहिनि जीअं शुरू में ॾिसंदा आया आहियूं त स्कूलनि में जेके सहूलियतूं उहे प्रोवाइड कोन कयूं वेंदियूं आहिनि। माना स्कूल में एतिरे ताईं साफ़ पाणी पीअण जो बि जेको सहूलियत आहे मुयसरु न हूंदी आहे। अहिड़ियूं सूरत हाल जेके अॻ में रहियूं आहिनि त हीअ एमरजेंसी सूरत हाल हुई। जेकॾहिं गवर्नमेंट इन ते थोरो बि एक्शन वठे हा त मां सम्झां थो त तालीम जो हिकु नियायत लास्ट थिए। वॾी महिरबानी मुमताज़ साहब। शाह साहब, सिंध में कोरोना के तकरीबन 6 महीना मुकमल थियण वारा आहिनि। उन दौरान मुख़्तलिफ़ इदारनि खे SOP ते खोलियो वियो, पर स्कूलनि खे खोलण लाइ के जोगा वोगा न वरिता विया। उन जा कारण कहिड़ा थी सघनि था? साईं वॾी महिरबानियूं। सभ खां पहिरियां त आउं थोराईंदो आहियां अव्हां जो ऐं साईं जन जो त अवी असां सां गॾु आहियो ऐं हिन उनवान ते हिन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे तमामु घणो खुली ॻाल्हाइणो पवंदो, जंहिंजे करे चवंदा आहिनि त जेकी तालीम आहे उहा हिकु बुनियादी ज़रूरत आहे हर क़ौम जी। जॾहिं ऐं हिकिड़ी मशहूरु कहावत जेकी मूंखे यादि थी अचे ऐं हमेशह ईंदी आहे हिन सिचुएशन में, त जॾहिं तव्हां चयो वेंदो अॻे त जंग करण खां बहितर आहे कंहिं क़ौम खे तबाह कयो, ऐं अगरि कंहिं क़ौम खे तव्हां तबाह करणु चाहियो था त सभ खां पहिरियों हुनजी तालीम खे तबाह कयो, पहिरियों वार हुनजी तालीम ते कयो। पोइ इन तालीम जेको असांजी हिन COVID-19 में सफ़र कयो आहे सभ खां वधीक सफ़र कयो आहे। तव्हांजो सुवालु हुयो त स्कूल जेके आहिनि उहे खोलण जा उपाउ छो न वरिता विया। ॾिठो वञे थो जीअं गवर्नमेंट जूं जेके पॉलिसीज़ हुयूं, साईं जन जेकॾहिं वेही करे स्क्रीन ते इहो चवंदा हुया त स्कूल्स जे ज़रिए ॿारनि जे ज़रिए इहा जेकी COVID-19 आहे जेकी हिकु विचड़ंदड़ वबा आहे उहा वधीक फैलिजंदी असांजे मुआशिरे में। पर आउं सम्झां थो जेकॾहिं तालीम खे रोकण जे बजाए उन्हनि में स्ट्रिक्ट SOPs खे जेको आहे उहो आइद कयो वञे हा त मां नथो सम्झां त तालीमी इदारनि खां सवाइ हिन असांजी धरती ते कोई बि अहिड़ो इदारो आहे जेको SOPs खे ऐं हिन स्ट्रिक्टनेस खे मुकमल तरह सां अमल में आणे सघे थो। इन सां गॾोगॾु मां इन सां एड कंदुसि त जेकॾहिं स्कूल शुरूआति में ई खोलिया वञनि हा, असांजी गवर्नमेंट त सभ खां वधीक सख़्ती जेको आहे उहो स्कूल्स ते ई कई हुई ऐं जेके सभ खां वधीक छापा लॻा जंहिंखे असां चवंदा आहियूं उहे बि स्कूल्स ते लॻा हुया। ठीकु आहे, स्कूल खोलण जे बजाए स्कूलनि खे बंदि करण ते सख़्ती कई वई हुई ऐं इन हिकिड़ो इहो ई अमल असांजी गवर्नमेंट जो जेको साईं शुरूआति में हिकिड़ो ॿियो साईं हुयो, ऐं नालो कोन थो खणणु चाहियां, जेके हीरो थी करे असांजी हिन स्क्रीन ते अची करे आवाम खे गरमाईंदा हुआ, हाणे हिन वक़्तु जेके मुकमल तरह सां हाइड थियल आहिनि ऐं हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको असांजो तालीम जो वज़ीर आहे उहो साम्हूं अचे थो, उन्हनि खां बि इहो सुवालु कयो वञे त छा कंहिं ॿिया डिपार्टमेंट्स, अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मां कॉम्प्लीमेंट तौरु एड कंदुसि त हिकिड़ो मां वीडियो ॾिठो जेको असांजे फेसबुक ते हुयो त हिकिड़ा नंढड़ा ॿार हुया, कोई 3-4 क्लासिस जा हुया, जन जेके कंहिं हिकिड़े वॾे रेस्टोरेंट ते वेठा हुया जंहिंसां गॾु 20 खां 25 ॿिया नंढड़ा ॿार हुया। उहा नंढड़ी छोकिरी चए पई त असां ॾिसो हिन रेस्टोरेंट ते गॾु आहियूं, अॼु मुंहिंजी बर्थडे आहे, असांजा एतिरा 25-30 ॿार मूंसां गॾु वेही करे मुंहिंजी बर्थडे सेलिब्रेट कनि था ऐं असां पंहिंजे स्कूल खे मुकमल तरह सां मिस कयूं था। असांजा स्कूल खोलिया वञनि त जीअं असां तालीम खे वधाए सघूं, असां पढ़ी सघूं। त ॿुधायो त जेकॾहिं ॿिया जेके डिपार्टमेंट्स आहिनि असांजा समूरा जा समूरा खोलिया विया ऐं कंहिं ते बि सख़्ती न कई वई, SOPs जो नालो रखियो वियो, जेकॾहिं तालीमी इदारा खोलिया वञनि हा त छा असां इहे साॻा SOPs साॻा रूल्स असां न फॉलो करे सघूं हा?
त मां नथो सम्झां त ॿियनि इदारनि खे ॿियनि शयुनि खे मार्केट्स खे खोलणु या इहे शॉपिंग सेंटर्स खोलणु छा इहे ख़तरे खां ख़ाली न हुया? बिल्कुलु उन्हनि जो बि ख़तरो आहे मुकमल तरह सां। जेकॾहिं स्कूल्स खे खोले करे SOPs कया वञनि हा त स्कूल्स मुकमल तरह सां SOPs ते अमल करे सघनि पिया। वॾी महिरबानी शाह साहब। ममताज़ साहब, सरकार स्कूलनि खे खोलण जे लाइ कहिड़ी SOPs तहत स्कूल खोले पई सघे? सर, मां पहिरियां बि अर्ज़ु करे वियुमि त जेकॾहिं SOPs सभ खां पहिरियां त हुई सफ़ाई सुथराई, जंहिंमें हैंड सैनिटाइज़र वग़ैरह थी वियो या हैंड वॉश थी वियो या साबुण वग़ैरह थी वियो प्रोवाइड करणु। त गवर्नमेंट सभ खां पहिरियां अगरि इन्हनि शयुनि ते अमल करे हा त हू स्कूलनि में सफ़ाई जो सामान, जंहिंमें हैंड सैनिटाइज़र वग़ैरह प्रोवाइड करण खां सां गॾोगॾु उहे स्कूल जंहिंमें इनरोलमेंट ज़्यादा हुई उन्हनि खे 2 खां 3 पैसनि में, माना 2 कलाकनि जे वक़्फ़े सां 2 कलाक कुझु शागिर्द 2 कलाक वरी कुझु 2 कलाक, माना 3 हिकिड़े ॾींहं में 3 शिफ्टुनि में उन्हनि स्कूलनि खे गवर्नमेंट हलाए पई सघी ऐं हलाए हा त मां सम्झां थो इहो एॾो सॼो तालीम जो नुक़सानु न थिए हा। छो त जेकॾहिं हिकिड़े स्कूल में मिसाल फर्म कयो 60 ॿार आहिनि, प्राइमरी लेवल जो स्कूल आहे ऐं उन ॿारनि खे 20 ॿार करे 2 कलाकनि जे वक़्फ़े सां असीं हलायूं हा त मां सम्झां थो त इहो लॉस न थिए हा। घटि में घटि 2 कलाक बि अगरि ॿार स्कूल सां टच रहे हा त कुझु न कुझु शयूं पढ़ी ऐं लिखी ऐं सिखी सघे हा। बाक़ी जेको गवर्नमेंट में हिकिड़ो मुख़्तलिफ़ रोल जेको आहे उहो अप्लाई कया ऑनलाइन तालीम या ॿियो टियों शयूं, त हिते ॿारहाड़ी जो सिस्टम, ॿारहाड़ी जो माहौल सिंध में, सिंध जी तालीम में तव्हां असां सभई वाक़िफ़ आहियूं त पहिरियां त सभ खां पहिरियां त ॿारनि वटि अहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि ई कोन जे हू ऑनलाइन तालीम जे तरफ़ वञी सघनि हा। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ऑनलाइन तालीम में अगरि वञनि बि पिया त उहो चंद आङुरनि ते ॻणण जेतिरा ॿार जेके आहिनि उहे उन्हनि मां फ़ाइदो या कुझु न कुझु जेको आहे सिलो वसूल करे पिया सघनि। बाक़ी ऑल ओवर जेका ॿारनि जी तालीमी जेका सूरत हाल आहे उहा इन अरसे में बिल्कुलु जेका आहे उहा ख़राबु थी आहे ऐं उनजो जेको माना हिकिड़ो बहितरी तरफ़ आणण जे लाइ असांखे कोन थो सम्झ में अचे त गवर्नमेंट को अहिड़ा हंगामी बुनियादनि ते के क़दम खणंदी जंहिंसां ॿारनि जी जेका तालीम एतिरी सख़्तु मुतासिर थी आहे उहा बहितरी तरफ़ अची सघे। वॾी महिरबानी ममताज़ साहब। आरब शाह, सुधरियल मुल्कनि में ऑनलाइन क्लासनि जो इतमामु कयो वियो, पाण वटि अहिड़े क़िस्म जी क्लासनि जी का गुंजाइश वग़ैरह मौजूदु हुई या न? सर, ज़ाहिरी तौरु जेकॾहिं ॾिठो वञे त असांजो हर ॿार अॼुकल्ह मॉडर्न ज़माने जी ॻाल्हि कयां थो, हर ॿार वटि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी मुकमल नॉलेज आहे ऐं उहे जेके टेक्नोलॉजिकल डिवाइसिस आहिनि उहे मुकमल तरह सां इस्तेमालु कनि पिया ऐं उन्हनि जे अॻियां तव्हां कंहिं बि क़िस्म जी टेक्नोलॉजिकल शइ रखो, लैपटॉप रखो, सेलफोन रखो, इवन के उहे हिकिड़े प्रोफेशनल खां वधीक उन में इंफॉर्मेशन ऐं नॉलेज रखनि था। जेकॾहिं असांजे हर स्कूल में इहो आइद कयो वञे हा गवर्नमेंट जे तरफ़ां त ऑनलाइन क्लासिस हलाया वेंदा ऐं कंहिं हद ताईं साईं जन स्क्रीन ते वेही चयो बि हुयो त असां हाणे ऑनलाइन क्लासिस जो इंतज़ाम कंदासीं ऐं इतमामु कंदासीं, बिल्कुलु ठीकु चयो आहे, वियो, पर उहो उन ते अमल न थी सघियो छो त गवर्नमेंट जेके इदारा आहिनि असांजा उन्हनि में कॾहिं बि अहिड़े क़िस्म जा जेके मां चवां त जेके इनकरेजमेंट वारा कम आहिनि, अॻिते वधाइण डेवलपमेंट जा जेके कम आहिनि उहे अलाए छो असांजी गवर्नमेंट नथी करे सघे। असांजी गवर्नमेंट हमेशह इन कम में रहे थी, स्ट्रिक्टनेस वारे तरफ़ रहे थी, पर जेकॾहिं हर गवर्नमेंट जे स्कूल में इहा शइ ऑर्डर कई वञे हा त आउं सम्झां थो त 100% न, 100% न, 50% बि न, जेकॾहिं 40% ॿार असांजा तालीम हासिल कनि हा, 100 जा 100 हिन वक़्तु तालीम ॿार जेके आहिनि उहे तालीम उन्हनि जो मुकमल तरह नुक़सानु थी चुको आहे, डैमेज थी चुकी आहे उन्हनि जी। इवन के मां चवां थो मेंटल अप्रोच बि ॿारनि जी डैमेज थी चुकी आहे। जेकॾहिं उन्हनि ते आइद कयो वञे हा त कोई इशू न हुयो, इहे ऑनलाइन क्लासिस बि मुमकिन हुया हली सघनि पिया जीअं हाणे कुझु स्कूल्स में हलनि था। ऐं उन सां गॾोगॾु इन सां मां ऐड कंदो हलां त ऑनलाइन क्लासिस जो आगाज़ जेकॾहिं गवर्नमेंट इदारनि में कयो वञे हा त उहो प्राइवेट इदारनि खां वधीक बहितरी सां हली सघे पियो। पर हिन वक़्तु बि ऐं घोटकी जी अगरि तव्हां एग्ज़ाम्पल वठो त मां कुझु स्कूल्स लाइ चई सघां थो जिते ऑनलाइन क्लासिस हलनि था ऐं मुकमल जेके आहे तरह सां उन्हनि खे आइद कयो वियो आहे, ॿार उन्हनि मां लाभ हासिल कनि था ऐं ॿारनि खे जेको आहे टेक्निकल एजुकेशन जी तरफ़ लाइ वठी उन्हनि खे होॾे फॉरवर्ड कयो वियो आहे
ऐं मां नथो सम्झां त ॿार जेको आहे असांजो आम रिवाजी जेकी तालीम हासिल कंदो हुयो क्लास में वेही, उहो हिक तरफ़ी तालीम हूंदी हुई। हाणे हिन वक़्तु जेके ॿार ऑनलाइन क्लासिस वठनि था पिया, उन्हनि में ॿारनि खे खोड़ शयूं प्रोवाइड कयूं वञनि थियूं, जंहिंमें साईं खे बि ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर आहे त यूट्यूब जो इस्तेमालु, जिते यूट्यूब ते मुख़्तलिफ़ स्कूल्स जीअं तव्हांजी मीरपुर जी कॉलेज आहे, घोटकी जी कॉलेज आहे, या ॿिया कुझु इदारा आहिनि, उहे टीचर्स यूट्यूब ते पंहिंजे लेक्चर्स जा वीडियोस ठाहे रखनि था पिया। उन सां गॾु कुझु एप्स आहिनि जेके उहे इस्तेमालु करे ॿारनि खे पहिरियां एप्स ते पढ़ायो वञे थो, उन खां पोइ यूट्यूब जा वीडियो ठाहिया वञनि था, उहे वीडियो ॿार ॾिसनि था, उन्हनि मां लाभ हासिल कनि था। इवन के उन खां पोइ वरी टेस्ट वग़ैरह बि वरितियूं वञनि थियूं। चवण जो मक़सदु हुयो त जेकॾहिं गवर्नमेंट असांखे इहा शइ आर्डर करे आहे, इहा शइ गवर्नमेंट जी डिमांड हुजे आहे स्कूल जी तरफ़, ऐं उहे आर्डर करे छॾंदा, त हिन वक़्तु गवर्नमेंट जे टीचर्स खे मुकमल सैलरीज़ ॾियण जो जेको मां सम्झां थो त जेको रीज़न आहे, जेको सबबु आहे, उहो कहिड़ो आहे, उहे छा था कनि। जेकॾहिं गवर्नमेंट उन्हनि खे ऑनलाइन क्लासिस वठण जे लाइ मजबूर नथी करे सघे, त पोइ त उन्हनि खे सैलरीज़ ॾियणो, इवन के मुंहिंजो भाउ या मुंहिंजा ॿिया बि आहिनि हिन में, पर मां पोइ बि सच चवणु चाहींदुसि त उन्हनि खे सैलरीज़ ॾियण जो कहिड़ो फ़ाइदो हुयो, जॾहिं त प्राइवेट स्कूल्स खे तव्हां कंपेयर कयो त उहे बिल्कुलु मुकमल तरह सां क्लासिस बि हलाईंदा ऐं उन्हनि खे सैलरीज़ बि मिलंदियूं जेके हलाइनि था। बिल्कुलु सर, जी, न्यूट्रल थी करे। न्यूट्रल थी मां इन लाइ बिल्कुलु ॻाल्हायां हा, थो बिल्कुलु त बिल्कुलु जेकॾहिं गवर्नमेंट खे लखनि जे तादाद में सैलरीज़ आहिनि त उहे ॾियनि था, उन्हनि मां कम बि था वठनि। ऐं मां नथो सम्झां त कोई बि अॼु अहिड़ो टीचर आहे, कोई बि अहिड़ो इदारो आहे, सिवाइ 30% इदारनि जे, बाक़ी सभु इदारा नेटवर्क में अचनि था असांजा गवर्नमेंट जा। जेकॾहिं तव्हां हिस्ट्री वठो, तव्हां लिस्ट कढायो, त 70% जेके इदारा आहिनि गवर्नमेंट जा, उहे मुकमल असांजा नेटवर्क जे एरिया में अचनि था। ऐं इहा शइ उते आयद करे सघिजे थी, मुकमल तरह करे सघिजे पई, पर गवर्नमेंट अलाए छो इन शइ में जेको आहे इंट्रस्ट न आहे वरितो। ऐं असांजी तालीम जेकी आहे उहा ईअं सम्झो किनारे खां अॻिते वञी चुकी आहे। तबाही जो किनारो चवंदा आहिनि, पर मां चवां थो त किनारे खां बि थोरो अञा अॻिते वधी चुकी आहे असांजी तालीम। बिल्कुलु तव्हां सर सही चयो मुमताज़ साईं। हिन दफ़े स्कूल बंदि हुअण सां सरकार शागिर्दनि खे प्रमोट करण जी पॉलिसी मुतरफ़ कराई, यानी शागिर्दनि खे बग़ैर इम्तिहान जे प्रमोट कयो। छा उहे शागिर्द अॻे क्लास में एडजस्ट थी सघंदा? मुमताज़ साईं, आवाज़ अचे पियो? त हिकिड़ो माना ॿ कैटेगरीज़ आहिनि। जी सर, बिल्कुलु अचे पियो। मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी बिल्कुलु अचे पियो। हेलो? जी सर, बिल्कुलु आवाज़ अचे पियो। हा, मां सर इहो अर्ज़ु कयां जी जी नहीं अचे पियो, तव्हां ॿुधायो। जी जी ॿुधूं पिया नहीं। प्रमोट कयो वियो। हेलो? मां चयो सर, मां इहो अर्ज़ु कयां पे त ॿारनि खे जेको प्रमोट कयो वियो आहे, हुन में ॿ कैटेगरीज़ जेके आहिनि उहे वरी बि आम आहिनि। त हिकु त कैटेगरीज़ आहे जेका प्राइमरी खां मिडिल सेक्शन ताईं हूंदी आहे। उन में जेके ॿार प्रमोट थिया आहिनि उहे त एडजस्ट थी वेंदा, छो त गवर्नमेंट जे स्कूलनि में शुरू खां वठी इहो रोल रहियो आहे त तक़रीबन जेके ॿारनि खां इम्तिहान या जेको कुझु वरितो वेंदो आहे ज़ुबानी या लिखत में, उहो को एॾो मुश्किल या एॾो को न हूंदो आहे। ऐं ॿारनि जो तक़रीबन कोर्स बि जेको आहे उहो कंप्लीट हुयो। इन सूरत में जेकॾहिं ॿार प्रमोट थिया आहिनि मिडिल सेशन ताईं, त उन्हनि में कोई इशू कोन्हे को। बाक़ी क्लास 9th खां मथे जेके ॿार जंहिं तरीक़े सां प्रमोट कया विया आहिनि, त उन्हनि जे लाइ लाज़मी आहे अॻिते हली करे मुश्किलातूं पेश ज़रूरु ईंदियूं। जीअं 9वीं क्लास जा शागिर्द जेके नाओं पास कंदा, उन्हनि खे जॾहिं 10 जा पेपर ॾियण लाइ वेंदा या 10 जो इम्तिहान ॾियण लाइ वेंदा, त ज़रूरु उन लाइ मसइला ऐं मुश्किलातूं पैदा थींदियूं। या अहिड़ा ॿार जेके 9th में सुठा नंबर खणी मैट्रिक में उहे प्रमोट थिया आहिनि, त सर्टिफिकेट उन्हनि खे बि उहो, छो त गवर्नमेंट जेका हिकिड़ी पॉलिसी जोड़ी आहे हाणे, त उन्हनि खे जेको सर्टिफिकेट जारी कंदी उहो माना कोविड-19 जे हवाले सां हूंदो। माना उन में इहा शइ शायदि एड कंदा त हीअ जेके ॿार पास थिया आहिनि उहे माना प्रमोट पास आहिनि, बाक़ी उन्हनि को इम्तिहान वग़ैरह न ॾिनो आहे। त ज़ाहिर आहे उनजो ॿारनि जो सर्टिफिकेट ते या ॿारनि जे हिन एजुकेशन ते उनजो बि असरात ज़रूरु पवंदा। अॻिते हली उहे ज़ाहिर बि थींदा त प्रमोट करण सां कहिड़ा नुक़सानात थिया, कहिड़ा जेको आहे उहे फ़ाइदा थिया। फ़ाइदो त बहरहाल मां नथो सम्झां त ॿारनि खे प्रमोट करण सां को फ़ाइदो थियो। ठीकु आहे, उनजो दर्जो चेंज कयो वियो, छो त हालात अहिड़ा हुया। इम्तिहाननि खे बि जेको आहे गवर्नमेंट मौखर करे छॾियो, इम्तिहान बि न वठी न कराए सघी। ऐं इहो सारो जेको अगरि ॾिठो वञे त जीअं साईं चयो त टीचर, मां नथो सम्झां त इन सॼे सिस्टम में टीचर जो किथे बि को ज़िम्मो आहे। छो त स्कूलनि खे बंदि करणु या स्कूलनि खे जेको आहे शागिर्दनि खे प्रमोट करणु या ॿियूं शयूं सभई गवर्नमेंट जी पॉलिसीज़ आहिनि ऐं गवर्नमेंट ई उहे जारी कयूं आहिनि। ऐं हिन सूरत हाल में जंहिं
सूरत हाल में हिन महिल असांजी एजुकेशन पहुची चुकी आहे, उन में सिधो सो जेको आहे उहो गवर्नमेंट जूं कोताहियूं ऐं कमियूं आहिनि। जेकॾहिं टीचर खे गवर्नमेंट कंहिं बि क़िस्म जी का बि ज़िम्मेवारी ॾे हा त मां सम्झां थो गवर्नमेंट जो टीचर हुजे या को प्राइवेट टीचर हुजे, उहे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ज़रूरु पूरियूं करे हा ऐं ज़रूरु निभाए हा। बाक़ी हिकु अलॻि ॻाल्हि आहे त गवर्नमेंट कंहिं बि टीचर खे अहिड़े क़िस्म जी का ज़िम्मेवारी कोन ॾिनी। ऐं मां सम्झां थो त एजुकेशन में इन्हनि 5-6 महीननि जे दौरान जेके बि फ़ैसिला थिया उन में कंहिं दर्द माना तालीम जो दर्द रखंदड़ माण्हू खे विहाए करे फ़ैसिला कोन कया विया। गवर्नमेंट पंहिंजे तौर ते पंहिंजे माना वज़ीरनि मुशीरनि जे तौर ते इहे फ़ैसिला कया जंहिंमें एतिरो वॾो अरसो स्कूलनि खे बंदि रखणु या उन खां पोइ शागिर्दनि जो प्रमोट थी वियो या जेके कुझु थी वियो, सारे जो ज़िम्मेवार गवर्नमेंट आहे। ऐं शागिर्दनि खे बिल्कुलु मसाइल पेश ईंदा या हिन में को शक कोन्हे त जॾहिं शागिर्द नई क्लासिस में वेंदा त हिकु त उन्हनि जो जेको माना सेशन आहे उहो तमामु लेट स्टार्ट थिए पियो, माना 2-3 महीना उहो बि ॿारनि खे लास ईंदो। ऐं उन खां अलावा जेके ॿारनि खे बग़ैर इम्तिहान जे 9 क्लासनि में हलिया विया आहिनि उहो बि ॿारनि ते असरात ज़रूरु पवंदा। बहरहाल हिन महिल जेका ज़रूरत आहे उहा इहा आहे त फौरी तौर ते असां सभिनि खे एजुकेशन जे तरफ़ वापसि अचणु घुरिजे। जीअं साईं चयो त जेका तालीम आहे उहा असांजे मुस्तक़बिल जो आईंदो आहे ऐं इहा मुस्तक़बिल असांजे संवारण जी वाहिद शइ आहे। जेकॾहिं असांजी तालीम ई तबाह थींदी रही जीअं हाणे थी आहे त असांजो नसुल वधीक नुक़सानु भोगींदो। इन करे ज़रूरत जेका आहे उहा इन शइ जी आहे त हाणे असांखे इन्हनि सभिनि शयुनि खे ख़तमु करे असांजी तालीम तरफ़ वापसि अचणु घुरिजे। साईं जी टीचर वारी ॻाल्हि में मां ऐड कंदो साईं जी बिल्कुलु। त जेकॾहिं टीचर खां इलेक्शन जे ॾींहंनि में मुकमल तरह रातिनि जो पुराणनि स्कूलनि में हिकु कुंड कुड़छ में ड्यूटी वरिती वञे थी, इलेक्शन जी ड्यूटी जंहिंखे चवंदा आहिनि, त छा हिन वक़्तु टीचर खां ड्यूटी नथी वरिती वञे? उन वक़्तु छा टीचर खे पंहिंजो घर न आयो हूंदो? उन टीचर में छा ॾिसंदा आहिनि जे इलेक्शन में वञी टीचर वोट कास्टिंग कराईंदा आहिनि, वञी करे पोलिंग स्टेशन्स ते वञी रातिनि जो वञी मच्छरनि में वञी रहंदा आहिनि? छा हिन 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 सिचुएशन में उन्हनि साॻियनि टीचर्स जूं लिस्ट ठाहे करे उन्हनि खे पंहिंजनि एरियाज़ में मोकिले करे जेकॾहिं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जा डेवलपमेंट जा कम वरिता वञनि ऐं तालीम जे भलाई लाइ जेको आहे उहो कम वरिता वञनि त नो डाउट उहे साॻा टीचर्स वेल एंड गुड पहिरें उन्हनि जे सॾ ते हलिया वञनि ऐं असांजी तालीम बची सघे पई। मां पहिरियां बि गवर्नमेंट लाइ चयो, हिन वक़्तु बि गवर्नमेंट लाइ चवां थो त गवर्नमेंट असांजे टीचर खां कमु न वरितो ऐं टीचर अॼु बि फ्री आहिनि जेके पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। बिल्कुलु तव्हां जी सही ॻाल्हि कई। शाह साहब, तव्हांजी नज़र में जॾहिं स्कूल खुलंदा त तालीम में आयल गैप कीअं कवर थी सघंदो? गैप कवर करण लाइ कहिड़ा स्टेप हुजणु खपनि? सर तालीम जो तालीम में जेको गैप आयो नुक़सान, आहे उनखे कीअं कवर करे सघिजे थो पियो? जी बिल्कुलु मां सम्झुसि तव्हांजी ॻाल्हि। तालीम जो जेतिरो नुक़सानु थियो आहे उन नुक़सान जो कोई मापो न आहे, छो त जॾहिं असां पंहिंजी तालीम शुरू कंदा आहियूं त असांजा जेके टीचर्स हुया, असांजा जेके उस्ताद हुया, उन्हनि असांखे सबक़ु इहो ॾिनो हुयो त नंढड़े ॿार जो जेको ज़हन हूंदो आहे उहो कचो ज़हन हूंदो आहे। उन ज़हन में तव्हां जेकी बि शइ हाणे फिट कंदव उहा हमेशह जे लाइ फिट थी वेंदी। उहे नंढड़ा ॿार जॾहिं मुकमल 6 महीना पंहिंजे स्कूल खां साइड थी करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे हिकिड़े ॿूसट वारे घुट वारे माहौल में रहंदा, पंहिंजे घरनि ताईं महदूद थी वेंदा ऐं उहे ॿार इहो ॾिसंदा त असांजा पेरेंट्स केतिरो ड्रिजनि था, उन्हनि जे अंदरि हिकिड़े क़िस्म जो केॾो वॾो ख़ौफ़ अची वियो आहे, जंहिंजे करे बार बार असांखे पंहिंजनि हथनि खे सैनिटाइज़ करिणो पए थो। असांखे पेरेंट्स हिकिड़ी नई ज़िंदगी जे तरफ़ वठी वञनि था। उहे ॿार हिन वक़्तु पज़ल वेठा आहिनि, हिन वक़्तु परेशान वेठा आहिनि त हाणे असां इन शइ खे कीअं जेको आहे सो चई सघूं त इहे ॿार कवर कंदा। ऐं जेकियूं शयूं ॿार जूं पढ़ियल हुयूं, जेकॾहिं असां प्राइमरी खां शुरू कयूं, मिडिल ऐं हायर सेकेंडरी ॾांहुं वञूं त जेके शयूं ॿार जूं पढ़ियल हुयूं मुकमल तरह सां उहे उन जे ॿार मां वाश थी चुकियूं आहिनि, ख़तमु थी चुकियूं आहिनि। का बि ॿार जी मेमोरी मां नथो सम्झां त 100% मां 50% ॿारनि बि पंहिंजी तालीम खे ओड़ो रखियो हूंदो जेको शुरूआत खां आहे। ऐं अहिड़े क़िस्म जे वॾे नुक़सान खे हिकिड़ो अज़ीम नुक़सान मां चवां कवर करणु कोई आसान कमु न आहे, ॾाढो ॾुखियो आहे। जॾहिं प्राइवेट स्कूल्स ते तव्हां ईंदव त उहे प्राइवेट स्कूल्स पंहिंजे
जेके स्कूल मालिकान हूंदा आहिनि पंहिंजी फैकल्टी खां कमु वठणु ॼाणनि था, उहे उन्हनि खां डबल ऐं ट्रिपल कमु वठी बि पंहिंजनि ॿारनि खे वाकई वरी साॻी जॻह ते स्टेबल करे वेंदा। लेकिन उन में वॾो उन्हनि खे बि टाइम लॻी वेंदो, जेकॾहिं उहे ॿार असांजा हिकिड़े महीने में सेट थियण वारा हुया ऐं हाणे उहे साॻा ॿार जेके आहिनि उहे 1 महीने वारा 6 महीननि में बि जेकॾहिं सेट थिया त वॾी ॻाल्हि आहे। रही ॻाल्हि गवर्नमेंट जे स्कूलनि जी, गवर्नमेंट स्कूल्स में कमु कहिड़े तरीक़े सां हलंदो आहे, कीअं हलंदो आहे, ईच एंड एवरी वन नोज़ बेटर के उहे जेके टीचर्स आहिनि उन्हनि जो केतिरो स्लो हिकिड़ो सिस्टम आहे। अहिड़े क़िस्म जा ॿार जेके 6 महीना पंहिंजो पाण खे वेस्ट करे वरी स्कूल में पहुचंदा, मां सम्झां थो उनखे पेन ऐं पेंसिल पकड़ण बि सेखारी वेंदी, उनखे अलिफ अखे 6 क्लास वारे ॿार खे लिखणु सेखारी वेंदी। उहो ॿारु मुकमल तरह विसारे आयो हूंदो, पंहिंजा निसाब पंहिंजा हिसाब सभु कुझु विसारे करे हाणे अची करे हिन स्कूल में पहुचंदो जेको ॿारु, मां सम्झां थो त उनखे कवर करणु नामुमकिन त न हूंदो, मुमकिन हूंदो। उस्ताद हिकु अहिड़ी शइ आहे जेको हमेशह ख़ाली ज़हन भरींदो आहे, उहो ख़ाली ज़हन खे उस्ताद भरणु ॼाणे थो, लेकिन उन उस्ताद खे जेतिरी तकलीफ़ ईंदी, जेतिरी महिनत करणी पवंदी, उहो असां मां कोई बि नथो सोचे सघे, नथो सम्झी सघे। ऐं पॉलिसी में का बि अहिड़ी शइ एड न आहे कई वई त ॿारनि जो जेको नुक़सानु थियो उन नुक़सान जो अज़ालो कीअं थिए, उन नुक़सान खे कवर कीअं कजे। 15 सेप्टेम्बर ते जेकॾहिं स्कूल खुलनि था त असांजो जेको गवर्नमेंट जे तरफ़ां जेके SOPs या जेके रूल्स एंड रेगुलेशन्स फॉरवर्ड कया विया आहिनि, उन्हनि में इहो न आहे लिखियो वियो, इहो बिल्कुलु न आहे ॿुधायो वियो असांखे त इन्हनि ॿारनि जी रिकवरी जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता वञनि, कहिड़ा क़दम खयां वञनि। बसि स्कूल खुलंदा, जेकनि ॿार पोइते कया वेंदा, छा कयो वेंदो मुकमल तरह सां, जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जा के उपाउ अची वञनि, रूल्स अची वञनि त उन्हनि खे फॉलो कयो वेंदो। बाक़ी मां नथो सम्झां त इहो एॾो वॾो नुक़सानु तमामु जल्द जेको आहे उहो हल थींदो, पर इहो न चवणु घुरिजे, पर इहो असांजी नसलुनि जो नुक़सानु आहे। नसलुनि खे एतिरो वॾो नुक़सानु मिलियो आहे, असांजी इकोनॉमी खां वठो मुल्क जी खां क़ौम पूरी जेकी आहे उहा तबाही जे जेको आहे हिकिड़े किनारे ते पहुती आहे अची। इन शइ खे कवर करणु ॾाढो मुश्किल आहे, नामुमकिन आहे, मुश्किल आहे, थी सघे थो। जी बिल्कुलु सही चयो था पिया त माना हर क़ौम जी जेकी तरक़ी जी ज़मीन हूंदी आहे उहा तालीम हूंदी आहे, तालीम ई सभु कुझु आहे। हुन सां सरकारी स्कूलनि जी हालत अॻु में ई बदतर हुई, हाणे स्कूलनि जी बहितरी लाइ अव्हां जी नज़र में कहिड़ियूं तजवीज़ थी सघनि थियूं? सर सरकारी स्कूलनि में जेका माना वॾे में वॾो जेको हिकिड़ो असांजो अलमियो रहियो आहे, उहो अलमियो खणी चऊं त तव्हां अगरि घोटकी डिस्ट्रिक्ट खे वठो, ॿिए कंहिं माना शहर ॾे न वञो, तव्हां घोटकी डिस्ट्रिक्ट में अचो त तव्हांखे पूरे ज़िले जे अंदरि गवर्नमेंट जो को बि प्राइमरी जो स्कूल मॉडल न मिलंदो। मॉडल जो मतिलबु जंहिं स्कूल में समूरियूं सहूलियतूं हुजनि, पाणी हुजे, बिजली हुजे, अगरि बिजली जो असां वटि सिस्टम जेको हले पियो उहो माना न हुजणु बराबरि आहे, त हुते को अगरि सोलर सिस्टम वग़ैरह जो सिस्टम हुजे या कुझु हुजे त अहिड़ी का शइ हिन महिल ताईं असांखे गवर्नमेंट जे कंहिं स्कूल में किथे बि नज़र कोन आई आहे। त इन हवाले सां गवर्नमेंट स्कूल आहिनि उहे मॉडल बनाईंदासीं, उनमें समूह जंहिंमें फर्नीचर बि हूंदो, पीअण जो साफ़ पाणी बि हूंदो, बिजली जो सॼो सिस्टम बि हूंदो, ॿारनि जे वेहण जो जेको इंतज़ाम आहे उहो बि मुकमल हूंदो। पर इहे सभु शयूं तव्हां असां ॾिठो आहे त सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं महदूद हूंदियूं आहिनि, ॻाल्हियुनि खां अमली तरफ़ अमल तरफ़ कॾहिं बि अहिड़ो कुझु थियो कोन्हे। बाक़ी हिन महिल जेका सूरत हाल आहे उहा वाक़ई हक़ीक़तनि में त अगरि असांखे ॿारनि जी तालीम खे बचाइणो आहे ऐं स्कूलनि में असांखे जेको आहे उहा तालीम जेका प्राइवेट स्कूलनि में ॿारु हासिलु करे थो उते फीस भरे करे, उहा जेकॾहिं असांखे गवर्नमेंट जे स्कूलनि में प्रोवाइड करणी आहे त सभ खां पहिरियां असांखे स्कूलनि में सहूलियतूं जेके ख़ासि तौर ते असां तव्हां ॾिठियूं आहिनि, नोट कयूं आहिनि त फर्नीचर जो वॾे में वॾो इशू रहियो आहे, फर्नीचर मुकमल हुजे, उस्तादनि जो वॾी शार्टेज रही आहे। तव्हां त हितां लोकल में तव्हां पाण बि ॾिसंदा रहंदा आहियो स्कूल में 10 नीड हूंदी त उस्ताद हूंदा ई कोन। त इहे सभु शयूं माना ख़ासि तौर ते टीचर्स, बिजली, पाणी ऐं फर्नीचर, बिल्डिंग वग़ैरह, इहे सभु शयूं स्कूलनि में हिन महिल नीड आहे, हिन महिल ज़रूरत आहे। ऐं उहो स्कूल खुलण खां पहिरियां जेको आहे इन सभिनि शयुनि खे गवर्नमेंट खे तरजीह पूरो करणु घुरिजे।
ऐं उन खां पोइ जीअं ई 15 ते स्कूल खुलण माने उम्मीद कजे थी त 15 तारीख़ ते स्कूल खुलनि त घटि में घटि स्कूलनि में ॿार खे उहे सहूलियतूं मुयसरु हुजनि जंहिं सहूलियतुनि जे बेस ते ॿार पंहिंजी उहा विञायल तालीम जो जेको नुक़सानु आहे उहो पूरो करे सघे। बाक़ी साईं जीअं चयो त उस्ताद जेको आहे उहो चाहे त इहो 2-3 महीननि जो गैप उहो बाक़ाइदा सां कढी सघे थो ऐं ॿारनि खे उन मंज़िल ते वठी अची सघे थो, पर उहो वठी तॾहिं अची सघंदो जॾहिं उन उस्ताद खे उहे सभु सहूलियतूं मौजूदु मुयसरु मिलंदियूं ऐं स्कूलनि जे अंदरि उन खां पोइ उनजो स्टाफ जेको आहे उहो पूरो हूंदो। छो त जिते 100 ॿार आहे उते अगरि हिकु उस्ताद हुजे त उहो इहो नुक़सानु पूरो त कोन करे सघंदो, पर मां सम्झां थो अञा जेको रहियल उनजो जेको नुक़सानु आहे उहो बि हुन में थी वेंदो। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि सभ खां पहिरियां असांजे स्कूलनि में जेके बि सहूलियतुनि जो फुक़दान आहे, माना ईअं सम्झो न कंहिं बि गवर्नमेंट जे स्कूल में तव्हां हलिया वञो, भले उहो प्राइवेट प्राइमरी हुजे या मिडिल हुजे या हायर सेकेंडरी हुजे, त उते इहे सभु मसइला लाज़मी तौर ते आहिनि त उते फर्नीचर पूरो कोन्हे थिए, उते उस्ताद पूरा कोन्हे थिए, उते पीअण जो साफ़ पाणी जो बंदोबस्तु कोन्हे थिए, बिजली जो बंदोबस्तु कोन्हे। हाणे गर्मी जी हालत में या अहिड़ी हालात में जॾहिं मौसम जी जेके तब्दीलियूं आहिनि उहे बि तव्हां असां ॾिसूं था पिया, कॾहिं बारिशूं आहिनि, कॾहिं छा आहे, इहे सभु हुजूं त वरी साॻियो ई तरीक़ो रहंदो ऐं तालीम जेका आहे उहा बहितरी तरफ़ वञण जे बजाए अञा जेको आहे ज़वाल तरफ़ वेंदी। जी सर। आरिफ शाह, प्राइवेट स्कूल कोरोना सबब मसइलनि जी दुबण में फासी पिया आहिनि, केतिरा स्कूल त बंदि थींदे नज़र अचनि पिया। प्राइवेट स्कूल उन्हनि मसइलनि मां कीअं निकिरी पार पवंदा?